पर हाणे इन औरत खे हिन घर में मां ज़िंदा नथी ॾिसी सघां। जे अगरि तव्हां नथा मारे सघो न त हिनखे हाणे मां ज़हर ॾी पूरो कंदसि। सर मां तोखे इहो क़दम खणणु करे कोन ॾींदुसि। जेकॾहिं मुंहिंजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ वञी तो इहो क़दम खयो न त भई तुंहिंजे लाइ हिन घर में का बि जाइ न रहंदी। ॿिन्ही जो तव्हां सां ॻाल्हियूं करण जो को बि इरादो न आहे। ॿई धुरियूं तव्हांजो मौत चाहिनि थियूं। पोइ तव्हां पाण में विड़ी मरो या हुननि जे हथां मरो, उहो तव्हां ते आहे। मुंहिंजो चवणु तव्हां ॿिन्ही धुरियुनि खे इहो आहे त तव्हां पाण में हिकु थी वञो ऐं दुश्मननि सां मुक़ाबिलो कंदे मरो त उहो बहितर आहे। रोना तोखे हुकुम हुयो न ॻोठ छॾे वञण जो, तूं न हिते तो में एतिरी ज़रूरत किथां आई जो तूं चाकर खान जे फ़ैसिले खे पुछी ॾी। रोना तोखे शाम ताईं जो वक़्तु आहे। शाम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेर जी न्यू आई ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। वीडियो खे मुकम्मल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, पंजाबेरी ड्रामे में जो फितनो फसाद फैलिजी चुको है दोस्तों, तो तुम ॾिसंदा हूंदव। जी तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चाकर खान जो है तो उन्हनि ते ॾमिरिजी चुको है जाबिर रूंडे वारनि ते, ऐं मुराद वारा जो है तो उन्हनि जे विच में अची चुका आहिनि रूंडे खे बचाइण जे लाइ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शेरल ऐं मुराद जो है तो रूंडे जे ऐं जाबिर जे विच में ठाक कराए सांवल खे जो है मारण जी प्लानिंग ठाही दोस्तों। ऐं जेको उन्हनि सांवल ते हमलो भी कयो, पर जो है तो सांवल बची चुको है दोस्तों। सांवल खे कुछ भी न थियो आहे। सांवल ते उन्हनि भरपूर हमलो कयो, पर हू गिदड़ जेके अकेला जेको हाणे जेको चाकर खान सां मुंहुं नथा ॾेई सघनि, इन जे करे जेको आहे त हू जेको आहे त गॾिजी करे ऐं जेको आहे त सांवल ते हमलो करे चुका आहिनि। हुननि जी जेका ट्रिक इहा आई त सांवल जेको आहे त मरी पए, जेको आहे त सांवल मरंदो त पोइ जेको आहे त चाकर खान अज़ ख़ुदि जेको आहे त पोते हटी वेंदो ऐं कराची भॼी वेंदो। पर इहा हिननि जी भुल आहे। चाकर खान कॾहिं बि पोते न हटंदो ऐं सभिनी दुश्मन खे जेको आहे त वारे वारे सां जेको आहे त निपोण जी कोशिशि कंदो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुराद ऐं जेको आहे त शेरल जेको रूंडे जे विच में आया आहिनि ऐं उनजो ठाह कराइण जी कोशिशि कराए रहिया आहिनि दोस्तों। पर हू जंहिं माण्हूअ वटि वञनि था त हू रूंडे जे जेको आहे त भरियो पियो आहे ऐं हुनखे जेको आहे त हथ में जेको आहे त पथर खई बीठो आहे रूंडे खे चुटण जे लाइ दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूंडे जूं शरारतूं ॾिसी करे ऐं जेको आहे त शेरल ऐं मुराद जेको आहे त पोते हथणु था चाहिनि, पर हू जेको आहे त पंहिंजी पुफीअ जे करे जेको आहे त हुनजी मदद करणु था चाहिनि ऐं पंहिंजे पीउ जे करे। न त रूंडे खे कॾो को जेको आहे त खॾ में छॾे पाण वापसि मोटी वञनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हू पंहिंजे पीउ ऐं जेको आहे त पुफीअ जे करे मजबूर आहिनि ऐं रूंडे सां गॾु बीठा आहिनि उनजी मदद करण जे लाइ। बाक़ी रूंडे का बि अहिड़ी जॻह न आहे रही जिन सां हुन फिटायो न हुजे। उमेद आहे दोस्तों त वीडियो तव्हांखे वणी हूंदी। वीडियो वणे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।